त अल्लाह जे पाक कुरान करीम मां महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मां अवां खे ॿुधाइजे त ज़िंदगी छा है ऐं मौत छा है। ऐं जेकर तव्हां जो इहो मूड न आहे मौत खां सफ़ा डिॼो था त को ॿियो पासो खणो छो त अॼुकल्ह माशाअल्लाह मौलूदी सगोरा एतिरा त निकिरी पिया आहिनि जो मौलूदनि में चवंदे देरि ई नथा कनि मौत असांखे छा कंदो दोज़ख असांखे छा कंदो असांजो पाछो बि दोज़ख में कोन्हे जो दोज़ख थींदो केरु आहे उन्हनि खे ख़बर कान्हे का त जंहिं शइ खां अल्लाह जे हबीब पनाह घुरी आहे उन खां पनाह घुरणु घुरिजे। राज़ी आहियो अल्लाह जे पाक क़ुरान करीम मां तव्हांखे ॿ चार नयूं ॻाल्हियूं ॿुधाइजे इंशाअल्लाह टाइम मुनासिब होंदो इंशाअल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम से गुल मोहम्मद में जो कुरान जो आयत पढ़न से गुल मोहम्मद के तकड़ो करो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजऊन। वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। लबड़ा खोलियो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। कतण जी कान करी कतण जी कान करी ऐं सुते साही हद
दई ओ जिती जेका ईद उघाड़न गड जॾहिं सरतियूं कंदई सॾ मता सिकी हिक सिंगार लए सुभान अल्लाह छो त पोखणी अथई त पोख अदालत वींदई मुंद चढ़ी पाणी थींदी पोयारो पोइ सुकी थींदई सो जिते लुणंदो सॼो लोक मता सिकी हिकिड़े संगला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोअज़्ज़ज़ सामीन किराम स्टेज ते वेठल जमी उलमाए किराम खुलफाए किराम हुफ़ाज़ इज़ाम ऐं इलाके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं वेझे परे खां आयल मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अवां खे मालूम आहे त अॼु ॻोठ हसन जमाली जे अंदर मदरसा दारुल उलूम बख्शिया अनवारे मुस्तफ़ा उन में अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल सजाई वई। इन महफ़िल सजाइण जो मक़सद उस्ताद इमामुद्दीन जे अब्बे ऐं अम्मा जे दर्जात जे बुलंदीअ जे ख़ातिर उस्ताद इमामुद्दीन जे अब्बे ऐं अम्मा जे गुनाहन जे बख्शिश जे ख़ातिर ये अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे सुहिणे रब ज़ुल जलाल जे पाक क़ुरान करीम जी महफ़िल सजाई वई आहे ऐं मरहूम गुल हसन जमाली वलद उस्ताद मीर मोहम्मद जमाली उन जे बख्शिश जे नियत सां भी ये महफिल सजाई वई आहे ऐं उन्हनि जे जमी अज़ीज़ो अकारब जे लाइ दुआ जो एहतमाम कयो वियो आहे। सादन लफ़्ज़नि में चवां त उन्हनि जे सदके अॼु जेके आया आहियूं तव्हां असांजे वियलनि जो बि अल्लाह अॼु बेड़ो पार करे छॾी। न रुगी उन्हनि जो बल्कि मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त जॾहिं न कंहिंखां सवाल कबो आहे त जंहिंखां न घुरो पहिरीं उन ॾे ॾिसंदा कयो त उन जी ताक़त केतिरी आहे उन जे ताक़त खे ॾिसी सवाल कंदा कयो। ईअं न थिए त जेकॾहिं तव्हां वज़ीर आला जे आलो हुजो ऐं चओ त साईं नौकरी पटे वाली मूंखे ॾियो वज़ीर आज़म जे आलो हुजो ऐं चओ त मूंखे चौकीदारी ॾियो मिया इहे त तव्हांखे यूनियन जो चेयरमैन बि वठी ॾेई छॾींदो या पार्टीअ जो उहिदेदार बि वठी ॾींदो। जॾहिं वज़ीर आज़म या वज़ीर आला जे आलो हुजो घटि में घटि का 17 ग्रेड जी नौकरी घुरो ॾियण वारे खे बि ॾींदे लॼ न थिए त वठण वारे खे वठंदे लॼे। ॻाल्हि सम्झो पिया त जंहिंखां न जॾहिं घुरो त उन जे ताक़त खे ॾिसी पोइ घुरंदा कयो। मुंहिंजे मदीने जे शहंशाह फरमायो जॾहिं न मुंहिंजे करीम रब जे ज़ात जे आलो घुरो त मुंहिंजे करीम रब जे रहमत खे ॾिसी पोइ सजदो कंदा कयो।
अञा ईअं खणी चवां त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा फरमाए रहियो आहे त ओ घुरण वारा पहिरीं जंहिं महबूब ते कलमो पढ़ियो थई उन महबूब जे रहमत ॾे बि निहारजां ऐं जंहिंखां घुरी रहियो आहीं तुंहिंजे महबूब जो जेको अल्लाह उन जे बख़्शिश ॾे बि निहारजां दामन मुस्तफ़ा जीअ में हथड़ो विझी जॾहिं न रब खां दुआ घुरी त रुॻी ईअं न चइजां अल्लाह साईं मुंहिंजे बाबे ऐं अम्मा जी पारत हुजे पर ईअं चइजां मौला मुंहिंजे महबूब जे सॼी उम्मत जी पारत हुजे। हिकिड़ो शख़्स हुयो अल्लाह जी ज़ात उनखे कशफुल कुबूर नसीब फरमायो कशफुल कुबूर नसीब फरमायो जॾहिं कंहिं मुकाम खां लखंदो हुयो मुकाम जे अंदर मज़ार वारनि जो जेको हाल हूंदो हुयो अल्लाह जी ज़ात पंहिंजे महिरबानीअ सां उन जे क़ल्ब जे मथां कशफ फरमाईंदो हुयो उनखे ख़बर पवंदी हुई त मज़ार वारो कहिड़े हाल में आहे उहो अल्लाह जो नेक सालिह बानड़ो कंहिं मुकाम खां गुज़री रहियो पंहिंजे कलम सां लिखी रहियो आहे ॾिठुम त मज़ार में नूर चमकी रहियो आहे मगर हिकिड़ी अहिड़ी मज़ार हुई जंहिंमें नूर त चमकी रहियो हुयो पर एॾो वसी नूर हुयो जंहिंमें निहारियां पियो त मां निहारे न पियो सघां उते ई वेही रहियुसि मुराक़बो करे अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयमि मुंहिंजा सोना करीम रब हिन कबर वारे जो हाल मूंखे मालूम कराए उते कबर ते वेही रहियुसि मुराक़बे जे सूरत में उन कबर वारे जो हाल ॾिसण जे लाइ त अल्लाह जी महिरबानीअ सां मदीने वारे मीर जे निगाहे करम सां उन कबर वारे जो हाल कीअं थो आॾो अचे कबर टुकड़ा थी थे खुली थी वञे मुराक़बे वारे जे आॾो कबर वारे खे ॾिसे थो त ॾाढो मौज में वेठो आहे अर्ज़ तो करे अल्लाह जा बाना नूर त ॿियनि बि कबरुनि में हुयो मगर तुंहिंजे कबर में अल्लाह जी ज़ात जेको नूर अता फरमायो आहे उहो मुंहिंजो अखियूं बर्दाश्त नथियूं करे सघनि मामिलो छा आहे उन कबर वारे जवाब ॾिनो ओ दुनिया जे तख़्ते ते रही करे कबर जो हाल ॾिसण वारा मुंहिंजे मज़ार में जंहिं मदीने जो साईं तशरीफ फरमा थियो मुझे मुस्तफा मुर्गियो हुजूर जे मुर्गण जे सदके अल्लाह मुझे कबर के ये नूर बनाए छड़ियो जो तो जड़ा जवान भी ॾिसन पिया मां भी जिंदगी सुकून जी गुजारे रहियो फरमाइन था सवाल कयो महबूबत आया महबूबत मुर्गिया पर मुझे मुस्तफा जे मुर्गण जो को सबब हूंदो का गाल हूंदी जंहिंजे करे मुंहिंजा करीम मुस्तफा मुर्गिया हूंदा उन जवाब ॾिनो अल्लाह जा बानड़ा बस ॿियो त कुझु न हुयो मुंहिंजे करीम मुस्तफा फरमायो जॾहिं तूं दुनिया जे अंदरि सुबुह जो सवेर निकिरंदो हुए पोइ जेको बि तुंहिंजे साम्हूं ईंदो हुयो उन लाइ ख़ैर जी दुआ घुरंदो हुए छा कंदा कंहिंजे लाइ जेको साम्हूं ईंदो हो दोस्त अचे त उन जे लाइ पर जे दुश्मन अचे त उन जे लाइ ख़ैर जी दुआ